अदा सिंधी गज़ब थी वियो। अदा ही चाचा रमज़ान जो पुटु आहे, पाण वारे वॾेरे इन्हनि जी ज़मीन ते कब्ज़ो करे वरितो आहे। इन्हनि वीचारनि जो गुज़र सफ़र इन्ही ज़मीन जे टुकड़े ते हो, सा बि फुरिजी वई। अदा सिंधी तव्हां ॿुधायो छा करियूं? पुटु ज़मीन तव्हांजी आहे, तव्हांजो हक़ आहे। जेकॾहिं तव्हां में मुड़सी आहे त तव्हांखे ई मिलंदी। पर अदा जिन्हनि कब्ज़ो कयो आहे उहे असां खां ॾाढा आहिनि। ॻाल्हि ॿुधो, तव्हां वटि ॿ रस्ता आहिनि। या त आकाश अंसारी जी शाइरी खे ॻाईंदा घुमो त असीं बसि रहियासीं अधूरा अधूरा, या वरी पंहिंजी गैरत खे जॻाए मुड़ुस माण्हू थी शेखयाल जे इन्हनि सिटनि खे वरजायो त मूं ॾात अनोखी आंदी आहे थी तंद विढ़े तलवारनि सां, टकराया पंहिंजा गीत जॾहिं थो आऊं संद दीवारनि सां, था तुंहिंजा भारी बुर्ज ॾुॾनि तूं हीणो आहे हथियारनि सां। यादि रखो त इहे वॾेरा ऐं भोतार बि असां वांगुरु इंसान ई आहिनि, कानून जे अॻियां कुझु बि न आहिनि। असां पंहिंजी अज़मत विञाए इन्हनि खे मर्तबो ॾिनो आहे, इन्ही ग़लती असांखे टके जहिड़ो कयो आहे। पर अदा कानून बि इन्हनि अमीरनि जी ॿुधे थो, असां ग़रीबनि खे केरु थो पुछे। अदा इन्ही सोच त असांजा अहिड़ा हाल कया आहिनि। ही अमीर आहे, ही वॾेरो आहे, केर बि हुजे, जेकॾहिं ॾोह करे थो त उहो सिर्फ़ु ॾोहारी आहे। आइन जे कहिड़े आर्टिकल में लिखियलु आहे त कानून सिर्फ़ु ग़रीबनि लाइ आहे? ॾिसणो इहो पवंदो त असां में केतिरी हिमत आहे। हक़ीक़त हीअ आहे त असीं सभु ही ख़ौफ़ दिलि में रखी जीअंदा पिया अचूं, सालनि खां नाइंसाफ़ियनि खे नसीब सम्झी पिसंदा पिया अचूं। शर्म जी ॻाल्हि हीअ आहे त तारीख़ जे पननि में असां मर्दनि खां अॻियां सिंध जी औरत रही आहे। तारीख़ में अञा मर्दनि जा किरदार मिलनि था, पर हलंदड़ दौर में असां सिर्फ़ु शापरनि ते ज़ोर रखी ग़ुलामी जा गघर पाता आहिनि। कानून अमीरी ऐं ताक़त खे ॾिसे हा त सिंध जी हिकु ग़रीब पोढ़ी औरत जे करे फ़ौज जो मेजर फाही ते न चढ़े हा। अदा छा? अदा चाइनीज़ में मूं कोन ॻाल्हायो जेको अव्हांखे सम्झ में कोन आयो। न मतिलबु फ़ौज जे मेजर खे हिकु पोढ़ी माई फाही ते चाढ़े छॾियो? अलाए अदा, असां वारी मायूं त सॼो ॾींहुं पिटण में पूरियूं आहिनि। अदा इन करे त चवां पियो, असां पंहिंजी अज़मत विञाए ज़ालिमनि खे रस्तो ॾिनो आहे। 5 जून 1992 टंडो भावल जो हिकु नंढड़ो ॻोठु जंहिं ते फ़ौजी मेजर अरशद जमील पंहिंजे फ़ौजी दस्ते सां चढ़ाई कई ऐं 9 ॻोठाणनि खे झले गाॾी में वेहारियो, ॼामशोरो जे क़रीब दरिया किनारे गोलियूं हणी सभिनि खे क़तल करे छॾियो। ऐं इहा ई ख़बर हलाई वई त पाक फ़ौज 9 राजा एजेंट मारे मुल्क खे वॾे नुक़सान खां बचाए वरितो। असांजी बाशऊर क़ौम ख़बर ॿुधी शुक्राना पढ़िया। जॾहिं लाश घर पहुता त कोहराम मची वियो, छो त वीचारा सभु ग़रीब हारी हुआ। लाशनि अॻियां संदसि माइट पार कढी रुअण लॻा, पर उन्हनि में हिकु 72 सालनि जी पोढ़ी औरत बिल्कुलु ख़ामोशी सां पंहिंजे 2 पुटनि जे लाशनि खे तकींदी रही। हसरत भरियल निगाहूं ऐं इनकलाबी ॾेख ॾींदड़ चेहरे जूं झुरियूं इहो बयानु करे रहियूं हुयूं त दिलि में जंग जो ऐलान उभरे पियो। उहा 72 सालनि जी पोढ़ी माई जिंदो हुई। ॻोठाणनि माई जिंदो खे रोअण लाइ घणो उकसायो, पर जिंदो जी अखि मां हिकु ॻोढ़ो बि न किरियो। मथे तां गंदी लाइ चेहरे ते संदरो ॿधी हिन इंतकाम जी लय में चयो त माई जिंदो तॾहिं रुअंदी जॾहिं पुटनि जा कातल फांसी जे फंदे ते हूंदा। इनखे सम्झाइण जी घणी कोशिश कई वई त कातल खे सज़ा ॾियारणु नामुमकिन आहे, छो त फ़ौज सां विढ़ण को मज़ाक नाहे। पर माई जिंदो पंहिंजे फ़ैसिले ते अटल रही। ईअं इंसाफ़ खे पंहिंजो मक़सदु बणाए जंग जो ऐलान करे रोडनि ते निकिती। वाज़े रहे त ही 1992 जो दौर हो, तॾहिं सोशल मीडिया जो तसवर बि न हो। पाकिस्तान में PTV खां सवा को चैनल न हो। उन दौर में हिकु 72 सालनि जी पोढ़ी औरत जो रियासत जी सभ खां वॾी ताक़त सां जंग जोटण बांग्लादेश जो अमेरिका सां विढ़ण बराबरि हो। पर जॾहिं 72 सालनि जी पोढ़ी सरे आम ललकारियो, इंसाफ़ लाइ पुकारियो, त उन जी पुकार प्रिंट मीडिया खे हैरत में विझी छॾियो। धमकियुनि सां कमु न हलियो त दिलासनि खे इस्तेमालु कयो वियो, पर माई जिंदो जे अॻियां कंहिंजी हिकु बि न हली। आख़िरकार ॻाल्हि मुल्की ऐवाननि ऐं फ़ौजी आफ़ीसरनि वटि वञी पहुती त मजबूर थी 24 जुलाई 1992 ते जनरल आसिफ नवाज़ ऐं नवाज़ शरीफ़ जे विच में मुलाक़ात थी। मुलाक़ात खां पोइ जनरल आसिफ नवाज़ मेजर अरशद जो कोर्ट मार्शल करण जो हुकुम ॾिनो। ही साबित थी वियो त क़तल थींदड़ सभु ॻोठाणा बेकसूर हुआ ऐं 29 अक्टूबर ते मेजर अरशद जमील खे फांसी जी सज़ा ॿुधाई वई। साण से गॾु 13 फ़ौजी सिपाहियुनि खे उमिरि क़ैद जी सज़ा ॾिनी वई। कुझु वक़्त खां पोइ मेजर अरशद जमील फ़ौज जे सिपह सालार खे रहम जी अपील कई, जेका 1993 में रिजेक्ट थी वई। उन खां पोइ 31 जुलाई 1995 ते सदर फारूक लिगारी खे रहम जी अपील कई वई, जेका रिजेक्ट थी वई, पर सज़ा ते अमल रोकियो वियो। सज़ा ते अमल न थियण करे माई जिंदो संदसि 2 न्याणियुनि सां गॾु 11 सेप्टेम्बर 1996 ते हैदराबाद प्रेस क्लब जे साम्हूं पंहिंजे पाण खे बाहि ॾेई छॾी। नाज़ुक हालत में अस्पताल पहुचायो वियो, पर उहे 2 न्याणियूं बची न सघियूं। आख़िरकार रियासत मजबूर थी माई जिंदो अॻियां पंहिंजा हथियार फिटा कया ऐं 28 अक्टूबर 1996 ते हैदराबाद जे सेंट्रल जेल जे फांसी घाट ते आंदो वियो ऐं उन जे साम्हूं संदसि पुटनि जे कातल मेजर अरशद जमील खे फांसी ते लटकायो वियो। उन वक़्तु उन जे कुराड़ियुनि अखियुनि मां हिकु अश्क निकितो, जंहिं मज़लूम क़ौम लाइ हिकु मिसाल क़ाइमु कई ऐं दुनिया लाइ हिकु तारीख़ रक़म कई। माई जिंदो, सलाम आहे तव्हांजी अज़मत खे, सलाम आहे तव्हांजी हिम्मत खे ऐं सलाम आहे तव्हांजे किरदार खे।
का फिल्मी स्टोरी नाहे, हक़ीक़ी वाक़ियो आहे उन मज़लूम माउ जो, हिकु इनकलाबी औरत जो, जेको इन हक़ीक़त खे बयानु करे थो त ॻोठ जो वॾेरो हुजे या को MPA मिनिस्टर हुजे या वज़ीर आज़म, पुलिस जो SHO हुजे या फ़ौज जो मेजर, कानून खां मथे केर बि नाहे। असां वटि इंसाफ़ जी राह में रुकावटूं ज़रूरु आहिनि, पर ईअं नाहे जो इंसाफ़ जो वजूद ई नाहे। जेकॾहिं ईअं हुजे हा त हिकु 72 सालनि जी पोढ़ी औरत जे करे फ़ौज पंहिंजे ई मेजर खे फांसी ते न लटकाए हा। जेकॾहिं तव्हां हक़ ते आहियो त बीठा रहो, जेकॾहिं तव्हांजो हक़ तव्हांजो मक़सदु आहे त सभु रुकावटूं कमज़ोर थी पवंदियूं। असांजी औरतनि असां लाइ मिसाल क़ाइमु कया, पर असां हमेशह मर्दानगी ते नाज़ करे ग़ुलामी ते गुज़रान कया। शल न को पैसे वारो माण्हू ॾिसूं, साम्हूं ईअं बीहंदा आहियूं ॼण निमाज़ में बीठा हुजूं। ज़बान उही मोकिलाई वेंदी आहे, पर जिस्म जी चुरपुर बि ख़तम थी वेंदी आहे। 10 भाती आयो घर में हिकु वॾेरे खां डिॼो था, यादि रखो त डपु विञाइण जो हूंदो आहे। जेकॾहिं तव्हां वटि कुझु बचियो ई नाहे, पोइ डपु छा जो? उन्हनि खे पंहिंजा हथियार आज़माइण जो, अमी कलम ऐं कानून जो सहारो वठी पंहिंजे यकीन खे आज़मायो। गोॾनि तां कांबू लाहे, चेल्हनि ते संदला ॿधो, अखियुनि सां अखियूं मिलाए बेखौफ़ थी चओ त ज़मीन असांजो हक़ आहे ऐं हक़ वठणु असां ते फ़र्ज़ु आहे।